सियासी समाजी शख्सियत एडवोकेट सैयद शफकत अली शाह चयो आहे त मुल्क में अगई बेरोज़गारी उरूज ते आहे। रोज़गार ॾियण जा रोज़गार जा वसीला बंद करणु अक़लमंदी वारो फ़ैसिलो नाहे। जारी कयल बयान में सियासी समाजी अॻवान एडवोकेट सैयद शफकत अली शाह वधीक चयो आहे त मुल्क जे मुनाफ़ो ॾींदड़ इदारे यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान खे बंद करण सां हज़ारे मुलाज़िम बेरोज़गार थियण करे सदन हज़ारे ख़ानदान मुतासिर थींदा। वफ़ाक़ी हुकूमत के फ़ैसिले ते नज़रसानी करणु घुरिजे। मुल्क में महांगाई सबबि अवाम परेशान आहे, पर सरकारी यूटिलिटी स्टोरनि तां अवाम खे वाहिपे रोज़ानो इस्तेमाल जे सामान जी ख़रीदारी में कुछ रिलीफ मिले थो। वफ़ाक़ी हुकूमत के घुरिजे त पाकिस्तान में अञा बि वधीक यूटिलिटी स्टोर खोलण लाइ इदारे जी माली सहायता ऐं मालिकी करणु घुरिजे ऐं बेक़ाइदगियुनि खे रोकण लाइ क़दम खणणु घुरिजनि त जीअं महांगाई जे मारियल अवाम जी परेशानी में घटिताई थी सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।